अस्सलाम वालेकुम। आबादगार दोस्तों, KZ111 वैरायटी है मीरपुर ख़ास में। असांजो दोस्त आहे हींअर मरी साहब जे पासे जी तव्हांखे वीडियो मां ॾेखारी। ही दरगाह लश्कर शाह वारे पासे आहे। मरी साहब वारा जेके हुआ उहे खाण वारे पासे हुआ, ही दरगाह लश्कर शाह वारे पासे आहे। हिन जी तव्हां जर्मिनेशन तव्हांखे चेक करायूं था। कोशिशि कंदासीं त स्लो जेको आहे तव्हांखे 111 जी जर्मिनेशन चेक करायूं। अलहमदुलिल्लाह एक्सीलेंट जर्मिनेशन आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे। जेकॾहिं मिसाल थोरो पाण हिते हीअं चेक करे ॾिसूं या ही पासो पाण चेक करे ॾिसूं। असां कोशिशि कंदा आहियूं त क्वालिटी ते कमु कयूं ऐं आबादगारनि जो जीअं नुक़सानु न थिए। हींअर असांखे काफ़ी शिकायतूं अचनि पियूं। तव्हांखे असां इहा गुज़ारिश कंदा आहियूं त जेको ॾिसो असां तव्हांजी शिकायतनि जो कुझु नथा करे सघूं, पर इन शइ जो तव्हांखे पाण खे जेको आहे करिणो आहे त सोच सम्झ करे असांजी ॻाल्हि ते जेकॾहिं एतमाद कयो था। मिसाल ईअं न आहे त असांखां तव्हां ॿिज वठो, पर कोशिशि कंदा कयो एतमाद वारे माण्हू खां ॿिज वठो, एतमाद वारे माण्हू खां फर्टिलाइज़र वठो, एतमाद वारे माण्हू खां तव्हां जेको आहे पंहिंजो जेको आहे फसल जे लाइ जेका शइ रिकमेंडेशन असां ॾियूं था उहा वठो। जेकॾहिं तव्हांजे ॿिज में तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे क्लियर ॿुधाए छॾियां, जंहिं आबादगार ॿिज कसो वरितो उन आबादगार सम्झो त फसल खयूं ई कोन। 50% तव्हांखे बार बार हर वीडियो में या काफ़ी वीडियो में असां तव्हांखे ॿुधायो त 50% जेको दारोमदार हूंदो आहे क्वालिटी सीड जो हूंदो आहे। ॿिज तव्हांखे सुठो न मिलियो ईअं सम्झो तव्हांजो फसल ईअं 10 मण बि कोन लहंदो। चवंदा आहिनि जेको उथंदे ताव न करे उहो लहंदे कहिड़ो ताव कंदो। ॿिज सुठो हुजे, क्वालिटी ॿिज हुजे, इंशाअल्लाह ताला तव्हां पैदावार खणंदव। क्वालिटी सीड में 2 शयूं लाज़मी हूंदियूं आहिनि, हिकिड़ो प्योरिटी हूंदी आहे, हिकिड़ो जर्मिनेशन हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांजी जर्मिनेशन सुठी न आहे, तव्हांजी महिनत, तव्हांजे खिरा जेको शुरूआति में तव्हां गंदगा जी दवा था ॾियो या शुरूआति में जेकॾहिं कयो तव्हां इनपुट्स था ॾियो, इहे सभु तव्हांजा फुज़ूल ईंदा। इन हिसाब सां हींअर जेका चैलेंजिस आहिनि, हींअर जेके पंहिंजे फसलुनि ते महिनत आहे, महिरबानी करे इन्हनि शयुनि ते सोचो। ऐं ॾिसो असां तव्हांखे नथा चऊं त केरु धोखेबाज़ आहे, केरु ठग आहे, केरु तव्हां सां 2 नंबरियूं थो करे। ख़ुदा बहितर थो ॼाणे। इहो इदारनि जो कमु आहे, उन्हनि ते एक्शन खणनि, उन्हनि खे जेको आहे क्वालिटी सीड जेको आहे प्रोवाइड कराइनि। ऐं 2 नंबर जेके फर्टिलाइज़र जूं कंपनीज़ आहिनि या 2 नंबर जेके सीड जूं कंपनीज़ आहिनि या जेके पेस्टिसाइड जूं कंपनीज़ आहिनि, वीडीसाइड जूं कंपनीज़ आहिनि, उन्हनि ते अमल दरामद गवर्नमेंट कराईंदो। सो जेकॾहिं तव्हां पंहिंजो मतिलबु ज़हन वेढ़ाईंदो, पुछा ॻाछा कंदो, सियाणा चवंदा आहिनि पुछणा न मुंझणा, त असां तव्हांजे लाइ अवेलेबल आहियूं। असांजी वीडियोज़ तव्हांजे लाइ अवेलेबल आहिनि, असांजो चैनल तव्हांजे अवेलेबल आहे। कोशिशि कंदासीं जेकॾहिं तव्हांखे मिसाल कुझु न ॾेई सघंदासीं, इंशाअल्लाह ताला मशवरो तव्हांखे सुठो ॾींदासीं। ऐं मशवरो ॾियणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, इन ते असां अमल करे सघूं था। पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजे फसलनि ते महिनत कंदो। अलाह पाक तव्हांजी रोज़ी में बरकत विझे। थैंक यू सो मच।